अस्सलाम वालेकुम वर्सन सलामत न्यूज़ सां गॾु आवां जो मेज़बान इमरान सरकी। चवंदा आहिनि न, अल्लाह दर अॻियां देरि आहे अंधेर न आहे ऐं बारगाह इलाही में दुआऊं क़बूल ज़रूरु थींदियूं आहिनि। पोइ उन में कुझु क़ुर्बानियूं बि ॾियणियूं पवंदियूं आहिनि। अॼु हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे मदेजी में। हिकु औरत 10 सालनि खां औलाद लाइ तरसंदी हुई, जंहिं अॼु उन औरत 4 ॿारनि खे जनमु ॾिनो ऐं औरत ॿारनि मां सिक बि कोन लाहे सघी, जॾहिं त ॿारनि जी पैदाश खां 4 घंटा बाद फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई। मदेजी जे अमरोट शरीफ़ जे रहवासण औरत शरफनाज़ बिरोई 4 ॿारनि खे जनमु ॾेई वरितो। शिकारपुर जी क्रिश्चियन अस्पताल में डॉक्टरनि कामयाब ऑपरेशन करे सीरियस हालत में आंदल अमरोट जे ॻोठ शामिर बिरोई जी रहवासण औरत 4 ॿारनि खे जनमु ॾेई वरितो। कुदरत जो करिश्मो, 4 ॿार न्याणियूं आहिनि। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त जेका औरत 10 सालनि खां औलाद लाइ तड़पंदी रही, पर औलाद जी मोहबत जी हसरत बि पूरी न करे सघी, संदन दम धणी हवाले थी वियुसि। औरत जे भाउ ज़हूर बिरोही पारां मुंहिंजी भेण खे 10 सालनि खां औलाद न थींदी हुई। अल्लाह पाक जो करिश्मो थियो त शरफनाज़ खे अॼु 4 न्याणियुनि जी औलाद पैदा थी, पर औलाद जी सिक ऐं मोहबत बि पूरी न करे सघी, जंहिंजो वॾो ॾुख थियो आहे। बाक़ी अल्लाह पाक जी महिरबानी सां ॿारनि जी सेहतमंद आहिनि। दोस्तो, अल्लाह हिकु वॾो रहमान आहे। जॾहिं बि उनजी बारगाह में दुआऊं घुरबियूं आहिनि, क़बूल थींदियूं आहिनि। पोइ देरि या सुगो अल्लाह पाक उन जी हसरत पूरी ज़रूरु कंदो आहे, पर उन लाइ क़ुर्बानी बि ॾियणी पवंदी आहे। तव्हां ऐं असां ते अल्लाह पाक पंहिंजो रहम करे, करम करे। असां कमज़ोर आहियूं, असां क़ुर्बानी जहिड़ा न आहियूं। असां हमेशह उन खां पनाह घुरूं था, हू पंहिंजो रहम करे। हाणे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।